मुझे मुस्तफ़ा जो ओहो रिश्तो वा जो इमामुल अंबिया ऐलान करे फरमाए अदा अली दुनिया में भी तू मां मुस्तफ़ा जो भा है, आखिरत में भी कयामत में भी तू मां मुस्तफ़ा जो भा। सुने हसन ऐं हुसैन लजपाल जो मुझे मुस्तफ़ा सां रिश्तो कहिड़ो आहे। सिर्फ़ ॾोहटे जे बुनियाद ते न ॾिसो, क़ुरान करीम खे खोले ॾिसो त क़ुरान रिश्तो अलीअ जो मुस्तफ़ा सां, हसन हुसैन जो मुस्तफ़ा सां कहिड़ो ॿुधायो आहे। अल्लाह ताला फरमायो तालौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्म नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। आशिक राज पर ताहिरी रिश्तो बुधाए या न बुधाए, रब जो कुरान बुधाए रहियो आहे। मुझा महबूब मुस्तफ़ा जी मुझा करीम रब मां अल्लाह जे वहदानियत जे बारे में तो सा मुबाहिलो करणु था चाहिन। हा मुझा मौला मुझा मुस्तफ़ा चवीन केर तो चवे चो मुझो अल्लाह, गलायो केर तो चवे चो अल्लाह, दिल खोले चो केर तो चवे अल्लाह। चो तो मुझा दोस्त अजीज लतीफ सरकार फरमाए छाला वनी छो तू मिली थी तो बिन जो वठ जो कंझक करीम रब जी जग जो वाली जो यार सुखियो हूंदो सो बेली जो इश्क अल्लाह सां। केर रिश्ता बनाए रहियो आहे जवाब ॾियो जो अल्लाह। केर रिश्ता बदिल खोले जो अल्लाह अल्लाह। मुझो सुणो करीम रब रिश्ता बनाए रहियो आहे, मुझे महबूब मुस्तफ़ा के फरमाए रहियो आहे मुझा सुना जी मुझा करीम रब मुझा महबूब मां अल्लाह जे वहदानियत ते बहस करण था चाहिन। हा मुझा मौला महबूब चवीन तव्हां बि वञो पंहिंजूं औरतूं वठी अचो, मां बि पंहिंजूं औरतूं वठी अचां। अवां बि पंहिंजा पुटड़ा वठी अचो, आऊं बि पंहिंजा पुटड़ा वठी अचां। अवां पाण बि अचो, आऊं पाण बि अचां। आऊं तव्हां खां जवाब थो पुछां, ख़ुदा जे वास्ते ईमान खे आॾो रखी करे जवाब ॾियो। क़ुरान करीम जे इन आयत जे मातहत मुंहिंजा मदीने जा मीर जॾहिं वञनि था ॾियो ख़बर कंहिंखे वठी विया। मुझे मुस्तफ़ा जी अज़वाज मुतहरात हक़, मुझे हबीब जो जमी अज़वाज मुतहरात हक़, जमी अज़वाज मुतहरात के अल्लाह कुरान करीम में ईमान वारन जी अमड़ करे इरशाद फरमायो। मुझे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो यारई घर वारियों ईमान वारन जो अमड़ियों जवाब ॾियो ईमान वारन जो। ज़बान खोले चो ईमान वारन जो अमड़ियों मुझे करीम मुस्तफ़ा के जॾहिं अल्लाह फरमायो महबूब जमीन मां बि पंहिंजूं औरतूं वठी अचो त मुंहिंजा करीम मुस्तफ़ा पंहिंजे कंहिं बि अज़वाज मुतहरात खे वठी न विया, कंहिंखे वठी विया जो हसनैन जे अमड़ खे। कंहिंखे वठी विया
जवाब दियो कंहिंखे वठी विया मुंहिंजे महबूब जो तमाम घर वारियूं इज्जत वारियूं अज़वाज मुतहरात इज्जत वारियूं मगर अम्मा फातिमा ज़हरा के अल्लाह जे ज़ात जेका इज्जत अता फरमाया महबूब मुस्तफा इज्जत अता फरमाया बज़ुबाने अम्मा आयशा सिद्दीका सुनी आयशा दे खबर मदीने जमीर तमाम अज़वाजे मुतहरात सा गडो गड दुनिया जे केड़ी औरत सा वधीक प्यार था कर अम्मा आयशा सिद्दीका फरमाई दिया मां महबूब मुस्तफा जो प्यार जेतरो हसन ऐं हुसैन जे अमड़ सा ॾिठो एतरो कंहिंसा भी को न ॾिठो मर्दन में अम्मा आयशा सिद्दीक फरमाई दिया तो मुझे करीम मुस्तफा मुझे बाबे अबू बकर सा भी प्यार कयो उमर फारूक सा भी प्यार कयो पर मुझे मुस्तफा जो प्यार जेतरो हैदरे करार सा एतरो बे कैसा ना है रिश्ता केर तो बना चो मुझे अल्लाह जवाब जो रिश्ता केर तो बनाए अन्या साधन के लफ्जन में चवा कुरान कहजो कलाम आ दिल खोले जवाब दियो कुरान कहजो कलाम आ अल्लाह जो हर कलाम जिला जुबान जो हुजन जरूरी हुंदो आ जुबान न हुंदी त कलाम किथों गालाइबो जने त कलाम अल्लाह जो आ ऐ अल्लाह नबी लिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद खुदा त जिस्म का पाक आ न के जणियो थई न को खुदा मा जणियो वयो आ त जवाब दियो मुसलमानो कलाम जिला जुबान जो हुजन जरूरी आ त कलाम त खुदा जो आ दियो खबर ओ जुबान कहड़ी मां आयो रुगी सुभान अल्लाह न थोड़ो सोची जवाब दियो कलाम खुदा जो कुरान करीम जुबान कहजी मां आयो चो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त पो मुखे चवण दे न त मुजो खुदा जदह भी गाल्हाई तोवा जुबान मुस्तफा मां गाल्हाई तोवा जॾहिं भी मुझो सुनो करीम रब गाल्हाई दुआ जुबान मुस्तफा मां गाल्हाई दुआ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो त कुरान के समझो कहिया जो मदीने जे मीर सादन लफ्जन में थोड़ा सवाल कंदो न जवाब ॾींदो त ॾाढो मज़ो ईंदो नमाज जे कहाणी पढ़ी बस कैसी सोमहणी जी नमाज फजर जी हुजे असर जी हुजे ज़ोहर जी हुजे मगरिब जी हुजे इशा जी हुजे नमाज छाखे चइबो आ जवाब न था ॾियो यार लगे तो मुखा वधीक तव्हां 29 रोज़ा रखी छॾिया मूं त 21 रखियो आहे नमाज छाखे चइबो आहे जानी थोरो त ॻाल्हायो अलाह वॾी हयाती ॾेव इहो ई चओ नमाज खे चइबो आहे ये जवाब है ना तो नमाज जी मुझा सुना नमाज के पर नमाज चइबो छाखे आ लोह हुजे त चऊं हिन माइक खे काठ हुजे त चऊं काठ खे प्लास्टिक हुजे त को वजूद त आहे नमाज जो कोने हे नुक्ता हिन फ़कीर जा याद कंदा वञो कमी ईंदव ॾाढा नमाज चइबो छाखे आ नमाज खे न चइबो आहे बल्कि नमाज चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जे हर अदा खे नमाज चइबो आहे नमाज छा है मुझे मुस्तफा जे अदा जो नालो नमाज आ इमामुल अंबिया हथड़ा मथे खया तकबीर तहरीमा बणजी वई हुजूर हथड़ा पांजे पेट मुबारक ते ही रखया क़याम बणजी वयो हुजूर हथड़ा गोदन ते रखया रुकू बणजी वयो हुजूर पेशानी जमीन ते रखी सजदो बणजी वयो नमाज छाखे चइबो आ जो मुझे मुस्तफा जे अदा जो नालो नमाज आ
छा जो नालो निमाज़ आ निमाज़ मुझे मुस्तफ़ा जे अदा जो नालो निमाज़ आ अदा छा के चइबो आ जो जे इंसान जो पाछो हूंदो आहे फलाणे जो पाछो आ हुजूर जे अदा जो नालो निमाज़ आ दुनिया में हिकिड़ो मौलवी मूंखे दस्यो जेको चवे त कब्र में निमाज़ कान ईंदी क़ुरान छा के चइबो आ जो कलाम खुदा जो ज़ुबान मुस्तफ़ा जी हिकिड़ो दुनिया जो मौलवी दस्यो जेको चवे त क़ुरान कब्र में कोन ईंदो निमाज़ भी कब्र में ईंदी क़ुरान भी कब्र में ईंदो पोइ ॿुधाए त क़ुरान छा आहे जो मुस्तफ़ा जी ज़ुबान आ निमाज़ छा आहे मुस्तफ़ा जी अदा आहे ये कीअं थो चवी त निमाज़ हूंदी क़ुरान हूंदो यानी अदाए मुस्तफ़ा भी हूंदी ज़ुबाने मुस्तफ़ा भी हूंदी पर मुस्तफ़ा कोन हूंदो ये कीअं थो थी सघे ये थी सके तो ये तो थी न थो सके न हमरा कोने पर पाछो बीठो हमरा कोने त पाछो किथां आयो ओ मुंहिंजा यार मुझे महबूब मुस्तफ़ा जी हर अदा जॾहिं कब्र में ईंदी उन जी ख़बर कीअं पवंदी जो जॾहिं यार पाण ईंदो लीड़ो पाईंदो आशिकनि जो बेड़ो पार थी वेंदो बहरहाल पोइ ते मोटा घणो टिड़ी सघंदे घणो टाइम गुज़री वियो आहे न वरी अज़ीज़ाने मन पोइ ते मोटी अचां मां जेका ॻाल्हि करणु पई चाही त रिश्ता केरु थो बनाए चओ अल्लाह इमाम हसन ऐं हुसैन खे अल्लाह जे क़ुरान ॿुधायो तव्हां पंहिंजा पुटड़ा वठी अचो मां पंहिंजा पुटड़ा वठी अचां मुंहिंजो महबूब पुटड़नि मां केरु वठी वियो जो इमाम हसन ऐं इमाम ॻाल्हायो इमाम हसन ऐं इमाम हुसैन इहो रिश्तो कंहिं ॾिनो जो अल्लाह ॻाल्हायो कंहिं ॾिनो अवां पंहिंजूं औरतूं वठी अचो ऐं पंहिंजूं औरतूं वठी अचां ख़ातून जन्नत खे केरु वठी वियो चए इमामुल अंबिया अनफुसना अनफुसकुम तव्हां पाण अचो असां पाण था चऊं सुहिणे मुस्तफ़ा सां गॾु ॿियो केरा जवाब दियो केरा अनफुसना असां पाण बनफ्से नफीस था चऊं हिकिड़ो मुस्तफ़ा ॿियो अलीउल मुर्तज़ा चवण दे लहमक लहमी जिस्मक जिस्मी रूह का रूह आया है या ख़बर तैयार होते हली पवंदी जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा हौज़े कौसर ते वेठो हूंदो शेर ख़ुदा पंहिंजे हथड़नि सां प्याला प्यारींदो हाँ मुझा सोना जे जन्नत में वञण जो इरादो अथई त पोइ जंहिंजी न जागीर हूंदी आहे उन जी हेठां ई करणी पवंदी आहे मर्ज़ी आहे तुंहिंजी न थई इरादो त भले मूंखे बि को एतिराज़ कोन्हे को पर